बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम सलाम रमज़ान में असीं हमारी खिदमत में हाज़ुर थी चुका आहियूं। आऊं तव्हांजो पंहिंजो मेज़बान इरशाद जागीरानी तव्हांजी खिदमत में हाज़ुर आहियां। मूंसां साथी मेज़बान बि गॾु आहे। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया नीलम अलिफ। उम्मीद है तव्हां सभु बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो ऐं ख़ुशबाश हूंदो। तव्हां सभिनी जा रोज़ा तमामु बहितरीन तरीक़े सां गुज़री रहिया हूंदा ऐं गुज़रण बि खपनि, छो जो इहो असांजो रमज़ान सिर्फ़ु महिमान आहे हिकिड़े महीने जो। त असां इन हिकिड़े महीने में बल्कि पूरी ज़िंदगी असांखे इबादत करणु खपे, पर रमज़ान जेको आहे असांजे लाइ महिमान आहे, हिकिड़ो महीनो रहंदो आहे। सो हिन में वधि असांखे इबादत करणी आहे, वधि में वधि अलाह खां माफ़ी घुरणी आहे ऐं वधि में वधि तव्हां जेको आहे सुठा सुठा कमु कयो, ताकी जेको आहे असांजी आख़िरत बि सुठी थिए ऐं असांजी दुनिया बि सुठी थिए। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं हीउ जेको ॾहाको आहे उहो त मग़फ़िरत जो आहे। काल्ह बि तव्हांखे ॿुधाए चुकासीं, सभिनी खे ख़बर बि आहे, तव्हां पाण समझदार बि आहियो ऐं यकीनन दीन इस्लाम तरफ़ बि राग़िब आहियो ऐं उन तरफ़ बि माइल आहियो। तव्हां वरी बि गुज़ारिश कयूं था तव्हांखे त दुनिया जा ख़फ़ा पिया थींदा, कमकार पिया थींदा ऐं इन्हनि ख़फ़नि में को बि नफ़ो न आहे। सची ॻाल्हि इहा आहे त नफ़ो इहो ई आहे त जेको तव्हां समर साण करे हलंदो उते जो जहान जेको आहे उहो उतां जी पुछा जेका आहे उहा ॿी आहे। सो बहरहाल चवण जो मक़सदु इहो आहे तव्हांखे ड्रिजारियूं बिल्कुलु बि कोन था असां, छो त ईअं बि न आहे त सफ़ा अहिड़ी ॻाल्हि न आहे। अलाह रहमीन बि आहे, अलाह करीम बि आहे, अलाह गफ़ूर बि आहे, अलाह रहीम बि आहे। सो उहो ख़ताऊं माफ़ बि करे थो, बख़्श बि करे थो, पर ख़ताऊं माफ़ कराइण वारो कोई हुजे न। तव्हां ॿाॾायो त सही न, तव्हां चओ त सही न, साईं मूंखे बख़्श कयो। हाणे कंहिंखे चवंदासीं कोन त पोइ केरु बख़्श कंदो। सो बहरहाल चवण जो मक़सदु इहो आहे त अलाह त वॾो आहे, अलाह त पालणहार आहे, उहो ख़लकणहार आहे, उनजी क़ादर जी कुदरत पंहिंजी आहे। सो सिर्फ़ु चवण जो मक़सदु इहो आहे त वरी बि हिन ॾहाके मां थोरो फ़ाइदो वठिजो ऐं तव्हां असांखे हीउ ॾहाको जीअरे नसीबु थियो आहे। अलाए ॿिए साल पाण हुजूं अलाए न हुजूं, का ख़बर न आहे, पल जी ख़बर न आहे। सो इन सूरत खे मद्देनज़र रखी करे थोरो इन पासे ध्यानु ज़रूरु ॾिजो। इबादतूं बि कयो, सुम्ही रोज़ो न गुज़ारियो, महिरबानी करे अलाह साईं खे तव्हांजे हिन लंघण जी का ज़रूरत न आहे। इबादत कजे, नमाज़ पढ़िजे ऐं भलाई नेकी जा कम बि कजनि त बहितरीनु ॻाल्हि आहे। अॼोको प्रोग्राम ॾाढो सुहिणो थियण वारो आहे। असां थोरी देरि में तव्हांखे ॿुधाईंदासीं त कराचीअ में कहिड़ियूं इस्पतालूं, बल्कि कहिड़ी इस्पताल आहे जेका मरीज़नि जी हेल्प बि करे थी, मरीज़नि खे दवाऊं फ़राहम करे थी, उन्हनि जा ऑपरेशन्स करे थी ऐं कीअं उहो तरीक़ेकार आहे ऐं मरीज़ उन मां कीअं फ़ाइदो हासिलु कनि था, मुस्तफ़ीद थियनि था। हिकिड़ो वॾो कमु आहे। सो उन ते पाण अचूं था, पर इन खां पहिरियां पाण तव्हांखे ॿुधायूं, नीलम तव्हांखे ख़बर आहे त पाण पहिरियां ज़िक्र कंदा आहियूं उन्हनि महिरबाननि जा जेके असांजे प्रोग्राम में ताउन फरमाईंदा आहिनि, असां सहकार कंदा आहिनि, असांखे हिन प्रोग्राम खे सुहिणो करण में साथ ॾींदा आहिनि। सभ खां पहिरियों पाण ज़िक्र कंदा आहियूं मीज़ान वारनि जो। मीज़ान कुकिंग आयल, मीज़ान बनास्पति ऐं मीज़ान कनोल आयल, जेका तव्हांखे दिलि चवे उहा वठो ऐं उन में तव्हां भला भला खाधा पचायो। विटामिन ए ऐं डी जो मिक़दारु हूंदो आहे, तव्हांजी हॾियुनि खे मज़बूत कंदो आहे। कनोल आयल, बनास्पति ऐं कुकिंग आयल मीज़ान जो मार्केट में मौजूदु आहे, ॾाढी सुठी पैकिंग में आहे ऐं ॾाढो सुठो जेको आहे सो ईअं खणी चऊं कुकिंग आयल आहे, गिहु आहे। सो इन खां सवाइ मीज़ान वारनि मार्केट में हिकिड़ी पती बि आंदी आहे जी, अल्ट्रा रिच। तव्हांखे यादि थी वियो आहे न? सो ज़रूरु तव्हांखे बि यादि थी वियो हूंदो, छो त असां रोज़ु अल्ट्रा रिच जी ॻाल्हि कयूं था। कड़क चांहि हुजे, भली हुजे, रंग वारी चांहि हुजे ऐं मज़ेदार चांहि हुजे त पोइ अल्ट्रा रिच वठो ऐं बाक़ाइदा ज़िंदगीअ खे बि रिच कयो ऐं बहितरीनु चांहि आहे। कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त चांहि ठाहिण महिल दिलि चवंदी आहे त अहिड़ी चांहि ठहे जो ईअं बाक़ाइदगीअ सां ख़बर पए त चांहि कीअं थींदी आहे। माण्हुनि के कहिड़ा मवाली बि आहिनि, चवंदा आहिनि मथे में ॾाढो सूरु पियो आहे, चांहि अहिड़ी ठाहियो जीअं मथे मां ईअं ठकाव निकिरी वञनि। सो इन अहिड़ी चांहि पीअण जे लाइ अल्ट्रा रिच पती मार्केट में मौजूदु आहे मीज़ान वारनि जी। ऐं जेकॾहिं तव्हां कोल्ड ड्रिंक पीअण जा आदी आहियो, शौक़ीन आहियो, त पोइ तव्हां कोल्ड ड्रिंक कोला नेक्स्ट बि उन्हनि जी मार्केट में मौजूदु आहे। कोला नेक्स्ट वठो ऐं नेक्स्ट को बि ऑप्शन तव्हां पंहिंजे हुन में न रखो, कोला नेक्स्ट पीओ ऐं भरपूर ज़िंदगी जियो। इन खां सवाइ अॼु असां ताउन फरमायो आहे अॼोके प्रोग्राम में मीज़ान खां पोइ पाण ज़िक्र कंदा आहियूं करशी जामे श्री जो। करशी जामे श्री जंहिंमें कुदरती जड़ी बूटियुनि सां तयारु थींदो आहे ऐं वधीक तव्हां डिटेल ॿुधाईंदा आहियो, तव्हांखे ख़बर सॼी पइजी वई आहे। बिल्कुलु जी। सो उन में पाणी जो इस्तेमालु बि बिल्कुलु न आहे, बिल्कुलु प्योर तव्हांजे लाइ इहो करशी जामे शीरी आहे। इन में इनखे जॾहिं तव्हां ठाहींदव त तव्हांखे हुनजी ख़ुशबू सां अंदाज़ो थी वेंदो त तव्हां केॾो सुठो ड्रिंक पीअण वारा आहियो ऐं ख़ालिस जड़ियुनि बूटियुनि सां तयारु करदा करशी जामे शीरी तमामु बहितरीनु। पंहिंजे इफ़्तार जे दस्तरख़्वान में ज़रूरु इनखे शामिलु कंदा कयो ऐं पंहिंजी इफ़्तार जो मज़ो अञा दुबाला कंदा। बिल्कुलु बिल्कुलु। करशी जामे श्री जॾहिं असां पीअंदा आहियूं त असां जॾहिं पाणी में उनखे मिक्स कंदा आहियूं त ख़बर पवंदी आहे
आहे त वाक़ई घाटो शरबत हूंदो घाटो आहे शरबत। उन मां मूंखे बि अंदाज़ो थींदो आहे त सही था चवनि हिन पाणीअ जो कोपड़ो मिलियलु आहे ख़ालिस अर्कनि मां तयारु थियल आहे ऐं करशी जामेश्वरी ज़बरदस्त मिठो शरबत आहे तव्हां पीअंदा कयो उन खां पोइ पाण वरी ज़िक्र कंदा आहियूं 7 अप जो हा 7 अप ज़बरदस्त कोल्ड ड्रिंक आहे भलो कोल्ड ड्रिंक आहे ऐं कॾहिं कॾहिं मसालेदार खाधा खाई वठंदा आहियूं त पोइ चवंदा आहियूं कोल्ड ड्रिंक अहिड़ी हुजे जेका दुरुस्त करे पाण खे पंहिंजी सिहत खे सो कोल्ड ड्रिंक कई असांजे साम्हूं पिया हूंदा आहिनि शादी मुरादीअ में कंहिं पार्टीअ में पर पाण जेकॾहिं नियार विझंदा आहियूं त पहिरियां 7 अप ॾे इहा मूंखे ॾिजांइ इहा अछी जेका आहे न सो 7 अप ज़िंदगी खे भरपूर इंजॉय करण जे लाइ आहे ऐं ज़िंदगी ॾाढी सुठी तव्हांजी सिहत ॾाढी सुठी सिहत सुठी हूंदी ज़िंदगी सुठी हूंदी सो को बि अहिड़ो इवेंट आहे को अहिड़ो फंक्शन आहे त 7 अप जा क्रेट घुरायो बाक़ाइदा भरपूर ईअं मज़ो वठो 7 अप जो 7 अप ॾाढो सुठो जेको आहे सो मशरूब आहे सुठी कोल्ड ड्रिंक आहे 7 अप पीओ ऐं ज़िंदगी जियो वाह 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 छा त शेर ठही वियो न 7 अप पीओ ज़िंदगी जियो 7 अप वारनि असां सां ताउन फरमायो आहे 7 अप वारनि जी वॾी महिरबानी लख थोरा असांजे प्रोग्राम खे सुहिणो बणाइनि था ऐं लख थोरा तव्हांजा बि आहिनि जेकी तव्हां असांजो प्रोग्राम ॾिसंदा आहियो ऐं असांजे प्रोग्राम खे बहितरीनु बणाइण में तव्हांजो किरदारु हूंदो आहे छो त तव्हां ॾिसंदा आहियो ऐं असां तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदा आहियूं अॼोके प्रोग्राम में जेकी मुअज़्ज़िज़ महिमान आहिनि थोरी देरि पहिरियों मां तव्हांखे ॿुधाए चुकुसि त अॼु कंहिं अस्पताल जो ज़िक्र कंदासीं ऐं उहा अस्पताल आहे इंडस हॉस्पिटल ऐं इंडस हॉस्पिटल तमामु घणी मशहूरु हॉस्पिटल आहे कराचीअ में ऐं जिते को ओही वाही कंहिं मरीज़ जो न हूंदो आहे त पोइ उनखे ॾसु मिलंदो आहे उनखे माण्हू ॿुधाईंदा आहिनि त यार हिकिड़ी अस्पताल अथई इंडस हॉस्पिटल हिते वञ हिते तुंहिंजो कमु थी वेंदो सो ॾाढी सुठी अस्पताल आहे उतां जा जेकी डॉक्टर्स आहिनि उतां जो जेको मेडिकल स्टाफ आहे उहो ॾाढो कोऑपरेटिव आहे ऐं मरीज़नि खे फुल सहूलियतूं मौजूदु मुयसरु आहिनि सो इन अस्पताल जो अॼु असां सां गॾु हिकिड़ो साथी आहे हेड ऑफ यूरोलॉजी इंडस हॉस्पिटल एंड हेल्थ नेटवर्क जो असांजो मानाइतो साथी डॉक्टर अब्दुल हफ़ीज़ कुरैशी साहिबु अॼु असां सां गॾु आहे उनखे असां वलीकार चऊं था अस्सलाम वालेकुम जी वालेकुम सलाम साईं कीअं आहियो ठीकु आहियो जी शुक्र आहे अल्लाह जो सर वॾी महिरबानी तव्हां असांजे प्रोग्राम में आयो ऐं इन सां गॾो गॾु ॿियो असांजो हिकिड़ो दोस्त आहे उहो बि असांजे प्रोग्राम में शामिलु थियलु आहे फवाद हुसैन जाफ़री साहिबु जी जी ईअं न साईं जी साईं फवाद हुसैन जाफ़री साहिबु तव्हांजी वॾी महिरबानी लख थोरा तव्हां बि असांजे प्रोग्राम में आयो थैंक यू वॾी महिरबानी लख थोरा साईं सो असांजो प्रोग्राम ॾाढो सुहिणो थींदो पर हिकिड़ी नंढी साही वठंदासीं उन खां पोइ मुअज़्ज़िज़ महिमाननि सां कचहरी कंदासीं नीलम साही तव्हां वठो प्रोग्राम खे रखंदासीं कंटिन्यू तेसि ताईं ॾिसंदा रहो तव्हां सलाम रमज़ान जी सलाम रमज़ान में हिकु वरी तव्हांखे भलीकार चऊं था तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां असां सां जुड़ियल आहियो ऐं असां सां हिन लम्हे सहकार कयो आहे मिचल्स फ्रूट फार्म लिमिटेड वारनि मिचल्स वारनि जी वॾी महिरबानी जिन असांजे प्रोग्राम में सहकार कयो असांजे प्रोग्राम खे रौनक बख़्शी असांजे प्रोग्राम में असां सां साथ निभायो मिचल्स वारनि जा लख थोरा ऐं इन खां सवाइ असां हिन लम्हे GFC वारनि खे बि न विसारींदासीं छो त GFC वारा बि असांजे प्रोग्राम में तमामु घणो ताउन फरमाइनि था ऐं GFC जा हवा ॾाढा सुठा पखा ॾाढा सुठा हूंदा आहिनि हवादार हूंदा आहिनि ऐं पाइदार हूंदा आहिनि GFC फैन्स मतिलबु इहे घरनि में हुजनि त बाक़ी छा खपे उन खां पोइ पाण वरी ज़िक्र कंदासीं लाइफ बॉय जो लाइफ बॉय जे लाइ चवनि था त कोविड जी सूरत हाल तमामु घणी ख़तरनाक आहे त लाइफ बॉय 99% जम्स खे जेको आहे सो ख़तमु कंदो आहे ऐं प्रोटेक्शन करे थो ऐं गॾो गॾु हैंड वॉश ऐं इन सां गॾो गॾु हैंड सैनिटाइज़र बि लाइफ बॉय जो मौजूदु आहे ऐं किथे किथे पाण ॾिसंदा आहियूं त होटलिंग कंदा आहियूं या कुझु अहिड़ो सिलसिलो हूंदो आहे त पोइ थींदो ईअं आहे त पाण वटि कॾहिं कॾहिं पाणी न हूंदो आहे त तव्हां हथ हैंड सैनिटाइज़र सां बि तव्हां पंहिंजा हथ साफ़ु करे सघो था उन खां पोइ को खाधो नोश करे सघो था बहरहाल एहतियात इंतिहाई लाज़मी आहे पंहिंजे पाड़ेसरी मुल्क में तव्हां ॾिसो था त उते रांगा करे छॾिया आहिनि कोरोना ऐं उते सूरत हाल इंतिहाई ख़तरनाक थी चुकी आहे पाड़े में आहे भारत असांजे अलाह ख़ैर करे असांजे कुझु अहिड़ी सूरत हाल थिए इन खां पहिरियां पाण खे एहतियात करिणो आहे ऐं लाइफ बॉय जो हैंड सैनिटाइज़र जेल इस्तेमालु करिणो आहे ऐं हैंड वॉश बि लाइफ बॉय जो तव्हांखे इस्तेमालु करिणो आहे इन जे लाइ तव्हां लाइफ बॉय अॼु ई वठी छॾियो लाइफ बॉय वारनि जी वॾी महिरबानी जेकी असां सां प्रोग्राम में सहकार फरमाइनि था ऐं वॾी महिरबानी डॉक्टर अब्दुल हफ़ीज़ कुरैशी साहिब जी बि क़ीमती वक़्तु सीड़ायो आहे इंडस हॉस्पिटल जे हवाले सां पाण सां कचहरी कंदासीं इंडस हॉस्पिटल जेका ग़रीबनि जी अस्पताल आहे जेका मिसकिननि जी अस्पताल आहे आउं त चवां थो त अहिड़ी अस्पताल मूंखे हिते नज़र नथी अचे जेका फीस ई न वठे OPD जी फीस न आहे यार इहा वॾी ॻाल्हि थी वई हा त बिल्कुलु इरशाद मां पुछणु चाहींदमि उन्हनि खां डॉक्टर अब्दुल हफ़ीज़ खां त इंडस हॉस्पिटल जी शुरूआति कॾहिं खां थी ऐं हाणे छा सिलसिला आहिनि जी बिस्मिल्लाह रहमान रहीम असांजी इंडस हॉस्पिटल जेका आहे उहा 2007 में स्टार्ट थी अराउंड तक़रीबन 13 साल थी विया आहिनि हिनखे त जॾहिं ही स्टार्ट थी हुई त ही जस्ट हिकिड़ो 150 बेडेड माना 150 बेडेड हॉस्पिटल स्टार्ट थी हुई
हिन खे स्टार्ट करण जो जेको मक़सदु हुयो त कराची जी पॉपुलेशन खे हिकु अहिड़ी अस्पताल प्रोवाइड कई वञे जंहिंमें टोटल फ्री ऑफ कॉस्ट हुजे, माना मरीज़ खां रुपयो बि न वठो वञे। असांजी हॉस्पिटल जो जेको ॿियो मक़सदु इहो हुयो त असांजी जेका लोअर क्लास पॉपुलेशन आहे, जेको ग़रीब तबिको आहे, उन जे लाइ हिकिड़ी अहिड़ी अस्पताल, छाकाणि त जेको इलाजु आहे उहो ॾाढो महांगो आहे। तव्हांखे ख़बर आहे त प्राइवेट हॉस्पिटल हर कंहिं वस जी ॻाल्हि आहे। ऐं असांजे पाकिस्तान जी जेका पॉपुलेशन आहे अराउंड 50% खां मथे 60% हिकु ग़रीब पॉपुलेशन आहे, जेका पॉवर्टी लाइन खां घटि आहे। त 2007 में इहा स्टार्ट थी ऐं उते पहिरें इस्लामिक मिशन हॉस्पिटल हूंदी हुई, हिकिड़ी नंढी हॉस्पिटल हुई, उनखे पोइ हिननि सॼो रिनोवेट कयो। अब्दुल बारी साहब जेको असांजो CEO हींअर बि आहे, त उन इहा हॉस्पिटल स्टार्ट कई। इहा 150 बेडेड हुई। त उनखां पोइ ही विद द टाइम आहिस्ते आहिस्ते तक अराउंड कोई 3 साल पहिरें या 4 साल पहिरें असां 300 बेड ॿिया, माना 150 बेड ॿिया ऐड करे टोटल 300 बेडेड हॉस्पिटल थी आहे। त हिन वक़्तु असां हीअं 300 बेडेड हॉस्पिटल कमु कयूं पिया। ऐं असां वटि कोविड जो यूनिट बि अलॻि आहे, छाकाणि कोविड जी सिचुएशन ॾाढी ख़राबु हुई। त सम्झो त कराची में असां पहिरियां हॉस्पिटल हुई जंहिं कोविड स्टार्ट कयो, जेको यूनिट हुयो। त हींअर असां 300 बेडेड कमु ते हॉस्पिटल ते कमु कयूं पिया। अल्हम्दुलिल्लाह, माशाल्लाह माशाल्लाह। भला इहो ॿुधायो त इंडस हॉस्पिटल सिर्फ़ु कराची में आहे या ॿियनि शहरनि में बि आहे किथे? इंडस हॉस्पिटल जॾहिं स्टार्ट थी त पहिरें त सिर्फ़ु इंडस हॉस्पिटल कराची में हुई, पर विद द टाइम माना वक़्त सां गॾु असांजी हींअर इंडस हॉस्पिटल अराउंड सम्झो त पाकिस्तान में सिर्फ़ु बलूचिस्तान खां अलावा तक़रीबन माना पूरे पाकिस्तान में हॉस्पिटल्स आहिनि। टोटल 12 हॉस्पिटल्स आहिनि, 12 हॉस्पिटल्स आहिनि, जंहिंमां 4 हॉस्पिटल त लाहौर में आहिनि। उनमां हिकिड़ी हॉस्पिटल हींअर 6 बेडेड हॉस्पिटल आहे, जेका जुबली टाउन लाहौर में स्टार्ट थियण वारी आहे, मतिलबु ऑलमोस्ट तयारु आहे। उनखां अलावा मुज़फ़रगढ़ में हिकिड़ी हॉस्पिटल आहे जेका मुल्तान जे बिल्कुलु वेझो आहे। उहा बि टर्शरी केयर हॉस्पिटल आहे, माना तक़रीबन हर बीमारी जो इलाजु थिए थो ऐं टोटल फ्री ऑफ कॉस्ट आहे। हर कंहिंजो स्ट्रक्चर सेम आहे। मरीज़ ईंदो आहे, कार्ड ठाराईंदो आहे ऐं फ्री ऑफ कॉस्ट हिन जो इलाजु थींदो आहे। सही बेस्ट इलाजु आहे, माना पूरे पाकिस्तान में इंडस हॉस्पिटल ई चवंदा आहे। अच्छा, व्हाट इज़ यूनिक अबाउट इंडस हॉस्पिटल एंड हेल्थ नेटवर्क? माना छा हिकिड़ो ख़ासि कहिड़ी शइ आहे जेका ॿियनि खां? असांजी इंडस हॉस्पिटल जेको मेन जेको ख़ासि शइ आहे उहा इहा आहे त हिकिड़ो त फ्री ऑफ कॉस्ट आहे। माना मां त चवंदमि त अहिड़े लेवल जी हॉस्पिटल पूरे पाकिस्तान में कोन्हे जंहिंमें कैश काउंटर ई न आहे। माना मरीज़ वेंदो त कैश काउंटर ई न आहे जो पैसा किथे ॾिए। इट्स टोटल फ्री ऑफ कॉस्ट आहे, नंबर 1। नंबर 2, असां वटि पेपरलेस हॉस्पिटल आहे, माना असां वटि को पेपर न आहे, फाइल न आहे इनको। पेशेंट असां वटि ईंदो आहे, असां एडमिशन जे लाइ उनखे पेपर ठाहे ॾींदा आहियूं त भाई दाख़िला जो पेपर आहे। बाक़ी जॾहिं मरीज़ दाख़िल थींदो आहे असां वटि त को बि फाइल न आहे, सॼो कंप्यूटर में रिकॉर्डेड सिस्टम हूंदो आहे। इवन रिपोर्ट्स वग़ैरह आहिनि, एक्सरे, CT स्कैन जेके बि हूंदा आहिनि, असां सिस्टम में असांजो सेव थींदा आहिनि, जेको HMI सिस्टम आहे, असां हॉस्पिटल मैनेजमेंट इंफॉर्मेशन सिस्टम आहे। त इहो नंबर 2। नंबर 3, असां वटि पाकिस्तान जो जेका माना वॾे में वॾी ॿारनि जी माना कैंसर जो वार्ड माना असां वटि आहे। इहे माना 3 शयूं आहिनि जेके असां वटि हिकिड़े यूनिक कंदियूं आहिनि कंहिं ॿी हॉस्पिटल खां। ऐं असांजो जेको हॉस्पिटल जेको कैंसर ॿारनि जो वार्ड आहे, हींअर ताईं असां अल्हम्दुलिल्लाह 10 खां 10,500 पेशेंट्स ॿारनि खे ट्रीट कयो। सिर्फ़ु ॿारनि जी ॻाल्हि थो कयां, जेको ॿारनि जो कैंसर जो वार्ड आहे। सही त इहे इट्स टोटली डिफरेंट, माना हिकिड़ी यूनिक ॻाल्हि आहे असांजे हॉस्पिटल। सही ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। त माना माण्हू जेकॾहिं अचे थो त इहा चिंता न आहे घटि में घटि। त अॼुकल्ह त इस्पतालूं अहिड़ियूं आहिनि त पहिरियां चवनि था बाबा पैसा जमा करायो, मरीज़ में त पोइ विझंदा। त हिते माना इहा सहूलियत आहे त घटि में घटि वञी करे। अच्छा, ॿी हिकिड़ी ॻाल्हि डॉक्टर साहिबु पुछा करणी हुई त ज़कात, सदका ऐं अहिड़े क़िस्म जा फॉर्म वग़ैरह पिया आहिनि हिते फिल थींदा या कीअं उहो सिलसिलो छा हूंदो आहे? बेसिकली असां वटि जेको पेशेंट असां वटि जॾहिं बि ईंदो आहे न, त या त OPD में ईंदो आहे या त एमरजेंसी में ईंदो आहे, त या दाख़िला थींदी आहे। 3 तरीक़ा आहिनि। त जॾहिं मरीज़ OPD में ईंदो आहे त मरीज़ जो हिकिड़ो नंढो इंटरव्यू कंदा आहियूं। माना को पेशेंट आहे चवंदो कंहिंजो औलाद आहे तुंहिंजे वालिद साहिब खां या पेशेंट पाण खां, उनखे असां हिकिड़ो नंढो इंटरव्यू कंदा, त उनजी सोर्स ऑफ इनकम छा आहे, उनजे फैमिली मेंबर्स केतिरा आहिनि। त पोइ उनजो इलाजु उन हिसाब सां छा आइदर ज़कात जे लाइ एलिजिबल आहे या न आहे। कुझु अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि न जेके कुझु वेल नोन वेल्दी हूंदा आहिनि, पैसे वारा बि हूंदा आहिनि, उन्हनि जो बि इलाजु थींदो आहे। ईअं न आहे त मना कंहिंखे बि न आहे। त उनजो इंटरव्यू कंदा आहियूं, पोइ उनखे जॾहिं ज़कात एलिजिबल हूंदो आहे त पोइ असां उनखे चवंदो आहे तव्हांजो इलाजु ज़कात मां ई थींदो। त उनजो वरी ज़कात जो हिकिड़ो माना बिल ठहंदो आहे। बिल मरीज़ खे त न मिलंदो आहे, पर उन मां इलाजु उनजो थींदो आहे, छाकाणि कुझु अमाउंट जो हिकिड़ी डेटा त रखणी वई हूंदी आहे न असांखे। जेको एलिजिबल न हूंदो आहे उनखे तव्हां ज़कात एलिजिबल न आहे, छा तव्हां वर्दी आहे, माना हिकिड़ो पैसे वारा आहियो तव्हां, त उनखे पोइ असां नॉन ज़कात फंड मां कंदा, जंहिंमें डोनेशन जेके चइजे। त 2 तरीक़ेकार आहिनि, ईअं इलाजु असांजो न थींदो आहे। पैसे वारा माण्हू बिल्कुलु अचनि था, छो त फ्रीअ में त हर को थो अचे। सुबराल ॾाढी सुठी अस्पताल आहे। अलाह साईं ख़ैर करे अस्पतालुनि जो मुंहुं ॾिसणु नसीब न फरमाए त बहितर आहे, पर कॾहिं कॾहिं के सूरत हाल अहिड़ी थी वेंदी आहे त माण्हू अस्पताल पहुचे थो त इंडस हॉस्पिटल खे तव्हां ज़रूरु विज़िट कयो ऐं उते ॾिसिजो त जेकी ॻाल्हियूं असां कयूं था त उहे हक़ीक़त ते मबनी आहिनि, बिल्कुलु हक़ीक़त ते मबनी आहिनि। सो हिन वक़्तु हिन लम्हे आउं दिलि चवे थी नीलम त हिकिड़ो नातिय कलाम पाण ॿुधूं। फवाद हुसैन जाफ़री साहिब असां सां गॾु आहे, हुनजो मिठड़ो आवाज़ शामिल कयूं था प्रोग्राम में, पोइ वरी डॉक्टर साहिब सां कचहरी कयूं था ऐं प्रोग्राम जी तरतीब अॻिते वधंदी रहंदी, तव्हां ॾिसंदा रहंदो। जी औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। पहिरियां त मां शुक्रगुज़ार आहियां सिंध TV जो, सलाम रमज़ान जो ऐं सलाम रमज़ान जी पूरी टीम जो, जिन एॾी इज़त बख़्शी
मौला तव्हां जूं ख़िदमतूं पंहिंजी दरबार में क़बूल फरमाए। पंहिंजे वालिद साहब जी लिखियल ख़ूबसूरत नात जी शाइर मोहम्मद व आल मोहम्मद अलैहिस्सलाम बाबा जवाद हुसैन जाफरी साहब जी लिखियल तव्हांजी नज़र तो क्या। कोई ॿुधाए सघंदो छा शान मुस्तफ़ा जो, कोई ॿुधाए सघंदो छा शान मुस्तफ़ा जो। आहे सजो कसीदो, आहे सजो कसीदो, आहे सजो कसीदो क़ुरान मुस्तफ़ा जो। अल्लाह जो तारुफ मुरसल अची करायो, बंदे खे आहे पंहिंजे महबूद सां मिलायो, महबूद सां मिलायो। आहे असां ते केॾो एहसान मुस्तफ़ा जो। लारे पाए अफ़ज़ल इज़्ज़त दरे नबी जी, ज़ाहिर है यमाहे अज़मत दरे नबी जी, अज़मत दरे नबी जी। रूहुल अमीन आहे दरबान मुस्तफ़ा जो। काबिल गौर मिसरो इरशाद भाई। सरदार अंबिया जो शल पाण वट घुराए, मूंखे भी चाउठ पांजी मदनी मिठो चुमाए, मदनी मिठो चुमाए। मुक़दर वारो अथींदो मेहमान मुस्तफ़ा जो। जवाद राह हक़ जी मुरसल आहे ॾेखारी, काइनात जंहिं समूरी आयल मसां उजारी, आयल मसां उजारी। एहसान मंद आहे इंसान मुस्तफ़ा जो। कोई ॿुधाए सघंदो छा शान मुस्तफ़ा जो। ॾाढो सुठो नाते कलाम ॿुधण जी साथ माणीसीं। ऐं साईं जवाद जाफ़री साहिब जा फर्ज़ंद आहियो माशाल्लाह, असांखे ॾाढी ख़ुशी थी तव्हां असांजे प्रोग्राम में आयो। जवाद जाफ़री साहिब ॾाढो सुठो सिंध जो शाइर आहे ऐं उनजा लिखियल नुहा बि तव्हां ॿुधंदा आहियो ऐं उनजा कलाम बि ॿुधंदा आहियूं पाण, नाते कलाम बि उनजो पेश कयो वियो। नंढड़ी साही पाण वठूं था हिते, तव्हां असां सां गॾु रहिजो, तव्हां बि गॾु रहिजो। बिल्कुलु जी, मां बि तव्हां सां गॾु आहियां ऐं ॿियो बि असां सां गॾु रहंदा। ॾिसंदा रहो सलाम रमज़ान। सलाम रमज़ान, सलाम रमज़ान। सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो। सलाम रमज़ान, सलाम रमज़ान। जी भली कार चऊं त तव्हांखे पंहिंजो प्रोग्राम सलाम रमज़ान में तव्हांजी वॾी महिरबानी जिन असां सां ताउन फरमायो आहे। हिन वक़्तु असां हुननि जा नाम खणूं था। स्टाइलो वारनि जी वॾी महिरबानी जिन हिन प्रोग्राम खे सुहिणो बणाइण में साथ ॾिनो। स्टाइलो जा आउटलेट्स मुख़्तलिफ़ शहरनि में आहिनि, तव्हां हुते वञो, विज़िट कयो। सैंडल्स ॾाढा सुठा, परफ्यूम ॾाढा सुठा, हैंड बैग्स ॾाढा सुठा, ज्वेलरी जेका आर्टिफिशियल मिले थी उहा बि ॾाढी सुठी आहे। स्टाइलो जो को बि आउटलेट तव्हां विज़िट करे सघो था। क्विज़ वारनि जी वॾी महिरबानी। क्विज़ शरबत ॾाढो सुठो थींदो आहे, क्विज़ शरबत ॾाढो मिठो थींदो आहे ऐं ट्रूली
टेस्ट वारो आहे, माना मज़ेदार आहे कुज़ शरबत। ऐं यकीन तव्हांखे स्क्रीन ते नज़र बि ईंदो हूंदो, तव्हांखे यादगिरी बि हूंदी। कॾहिं कॾहिं माण्हू शरबत ॾाढा सुठा पी छॾींदो आहे, माण्हुनि खे नालनि जी ख़बर न हूंदी आहे। तव्हां किथे पीतो ज़रूरु हूंदो, पर जेके नायो कॾहिं पी सघिया कुज़ शरबत अॼु नाले सां वठी करे बॉटल वञी घर ॾियो ऐं चओ त ठाहे ॾियो असांखे कुज़ शरबत, ॾाढो सुठो शरबत आहे। हिन खां सवाइ लज़ीज़ा वारनि जी वॾी महिरबानी। लज़ीज़ा खीर मिक्स, मिठो ज़रूरी आहे, ज़रूरी आहे। केतिरा बि ताम हुजनि पर मिठो हूअं बि खाइणु सुनत आहे। सो लज़ीज़ा खीर मिक्स जेकॾहिं तव्हां खाओ था त ॾाढो ज़बरदस्त पुरलुत्फ़ तव्हांजो इफ़्तार थी वेंदो। ऐं उन खां पोइ पाण वरी ज़िक्र कयूं था मीज़ान जे किचन जो। मीज़ान जे किचन जी ॻाल्हि कंदासीं। सो मीज़ान जो किचन तव्हां ॾिसी रहिया हूंदव ऐं मीज़ान जे किचन में मौजूदु आहे असांजी तमामु सुठी बासमा ख़ान शेफ़। कीअं आहियो तव्हां बासमा? ठीकु ठाक आहियो? ठीक ठाक, तव्हां ॿुधायो कीअं आहियो? अल्हम्दुलिल्लाह ठीकु ठाक आहियूं। सो अॼु तव्हां हिन मीज़ान जे किचन में छा पिया पचायो? अॼु असां मीज़ान जे किचन में पिज़्ज़ा बन्स था ठाहियूं, वाह वाह, जेका ॾाढी सिंपल ऐं सुठी रेसिपी आहे। मीज़ान में हिन खे जेका जो चिकन आहे हिन खे असां फ्राई कंदासीं, पचाईंदासीं ऐं पोइ वरी जेका हिननि खे असां बेक कंदासीं। ठीकु आहे, ठीकु आहे। हिन में जेका अज्जा आहिनि हो आहिनि बन्स आहिनि, हा ठीकु आहे, चीज़ आहे मूं वटि, हा बसर आहिनि ऐं हरा लसन आहिनि, हा ठीकु आहे, टमाटा आहिनि कटियल आहिनि क्यूब्स में, हाँ, ठीकु ठीकु आहे। हे असां वटि ऑलिव्स आहिनि, ब्लैक ऑलिव्स हूंदा आहिनि, ज़ैतून जेका हूंदा आहिनि, ऐं हेलपिनोज़ आहिनि, हे मिर्चा हूंदियूं आहिनि, मिर्चियूं हूंदियूं आहिनि जेका असां सिरके में हिन खे पुसाए रखंदा आहियूं, पर हे मिली वेंदियूं आहिनि आराम सां। टमाटो केचप आहे, लहसुन अदरक जो पेस्ट आहे, लूणु आहे, हे अजीनोमोटो आहे, बेज़ल लीव आहिनि, नमक आहे, सॉरी अपना कारो मिर्च आहिनि ऐं ॻाढ़ा मिर्च आहिनि ऐं कुटल मिर्च आहिनि, ठीकु आहे। ऐं चिली सॉस आहे। हाणे पोइ असां स्टार्ट कंदासीं, हिन जी मैरिनेशन कंदासीं मीज़ान कुकिंग ऑयल में चिकन जी पहिरें, पोइ हिन खे पचाईंदासीं मीज़ान। बेक कंहिं में कंदा तव्हां हिन खे? बेक असां हिन में हिन खे वेस्ट पॉइंट जे जेका ओवन आहे हुनमें असां हिन खे बेक कंदासीं। ॾाढो सुठो ओवन आहे। जॾहिं मां बेक कंदमि तव्हांखे मां पोइ ॿुधाईंदमि। बिल्कुलु जी, वन बाय वन असां तव्हां खां पुछंदा वेंदासीं त हाणे तव्हां मीज़ान जे किचन में छा पिया पचायो, छा न पिया पचायो। ऐं अॼु के प्रोग्राम में असां सां गॾु डॉक्टर अब्दुल हफ़ीज़ मौजूदु आहिनि, इंडस हॉस्पिटल, तव्हां नालो ॿुधो हुननि जो। सो मां तव्हांखे इहो पुछणु चाहींदमि त इंडस हॉस्पिटल खे माशाअल्लाह सां इलाही टाइम थी वियो आहे जो फ्री ऑफ कॉस्ट पेशेंट्स जो इलाज पियो करे, ऐं तमामु सुठी टेक्नोलॉजी आहे हुते जंहिंमें उन्हनि जो इलाज पियो थिए। पोइ इहो कीअं तव्हां एतिरे टाइम खां वठी हींअर ताईं कयो था? केरु डोनेट थो करे जो हींअर ताईं एॾी सुठी ट्रीटमेंट हले थी? सपोर्ट केरु पियो करे? हा, सपोर्ट करण वारा माण्हू त सम्झो इहे पाकिस्तान जा असां पंहिंजा माण्हू आहिनि असांजा जेके सपोर्ट कनि था, पर ओवरऑल असां वटि माना फंड्स कुझु अहिड़ा बि आहिनि जेके फ्रेंड्स ऑफ इंडस नाले बि आहिनि, जेके पाकिस्तान खां ॿाहिरि रहनि था, US में आहिनि, कुझु इंग्लैंड में आहिनि, काफ़ी असांजे अरब कंट्रीज़ में आहिनि। त उहो फ्रेंड्स ऑफ इंडस जेके आहिनि उहे हिकिड़ो सपोर्ट, हिकिड़ो उते बि डोनेशन जा असांजा ऑफिसिस आहिनि जेके उतां असांखे डोनेशन मिलंदी आहे, नंबर 1। नंबर 2 असांजा जेका ॿियो जेको वॾो इदारा आहिनि जेके जस्ट लाइक जेतिरियूं असां इंडस्ट्रीज़ आहिनि पाकिस्तान में, इवन कराची हिकिड़ो मेन हब आहे असांजो इंडस्ट्रीज़ जो, त उहे बि माण्हू असांखे इंडस्ट्रीज़ वारा बि असांखे हिकिड़ो फंड्स या ज़कात ॾींदा आहिनि। नंबर 3 हिकिड़ो आम माण्हू जेको आहे, जेके असां आम माण्हू जेके आहिनि, उहा पॉपुलेशन बि आहे जेका अच्छो ख़ासो असांखे फंड ॾिए थी, जेको ज़कात बि सूरत में बि आहे, डोनेशन जी सूरत में। बल्कि अहिड़ा इलाही पेशेंट्स बि हूंदा जेकी चाक चङा भला थी करे उन्हनि खे एतमाद अची वियो यार, बिल्कुलु मजे मां तव्हांखे पहिरें बि ॻाल्हि कई त असां वटि कुझु माना त पैसनि वारा माण्हू बि ईंदा आहिनि, ईअं कोन्हे लोअर मिडिल क्लास आहे, त उहो जॾहिं असां वटि सिहतयाब थी वेंदा आहिनि त असांखां ई सवाल पुछंदा आहिनि त असां पैसा किथे ॾियूं, असां ॾियणु था चाहियूं, त उनखे ख़बर बि न हूंदी आहे कैश काउंटर ई न आहे। पोइ असां हुनखे चवंदा आहियूं वेलफेयर डिपार्टमेंट में तव्हां हलिया वञो, पोइ असांखे चवंदा आहिनि त बाबा केतिरो ख़र्चो आयो आहे, त असां चवंदा असांखे का ख़र्चे जी ख़बर न आहे। पोइ वेलफेयर में वेंदा आहिनि, पोइ जेतिरो वञी दिलि चवे, त ईअं बि असांखे फंड्स मिलंदा आहिनि। त मेन जेको बल्क आहे असांजो फंड्स जो हिकिड़ो फ्रेंड्स ऑफ इंडस आहे जेको ॾिए थो, कुझु परसेंटेज जेका आहे असांखे गवर्नमेंट ऑफ सिंध बि ॾींदी आहे, बट इट्स नॉट अ बिग अमाउंट, को वॾो अमाउंट न हूंदो आहे उन्हनि जो, पर उहो बि असांखे सपोर्ट कनि था। त डोनेशन ई ज़कात असांजा 2 मेन फंड्स आहिनि। हाणे कोई सपोर्ट करणु चाहे त कीअं करे? हिन वक़्तु जेकी स्क्रीन हा, असां वटि जेको जेकॾहिं को आम माण्हू जेकॾहिं ज़कात या इवन डोनेशन ॾियणु चाहे थो, त हिकिड़ो त यूनिवर्सल एक्सेस नंबर आहे असांजो 021, जेकॾहिं कराची में आहे त 1111118880 हिकिड़ो नंबर आहे, उते कॉल करे सघनि था। नंबर 2 पाकिस्तान जी कहिड़ी बि बैंक में हलिया वञनि, उते असांजो अकाउंट आहे, असां चवंदा इंडस हॉस्पिटल एंड हेल्थ नेटवर्क खे असांखे ज़कात ॾियणी आहे डोनेशन, त डायरेक्ट अकाउंट में उते बि जमा कराए सघनि था। इट्स वेरी सिंपल, का बैंक त हर इलाइक़े में मौजूदु आहे त वञी सघे थो। टियों असांजी जेकॾहिं इंटरनेट जी एक्सेस आहे, कंहिं बि दुनिया में कंहिं बि जॻह ते वेठो आहे, त इंडस हॉस्पिटल .org.pk असांजी साइट आहे, उते तव्हां वञी क्लिक करे डोनेट करे सघो था। त 3 हिकिड़ा तरीक़ा आहिनि, या डायरेक्ट तव्हां कॉल कयो, या त तव्हां इंटरनेट ते तव्हांखे कयो ऐं नंबर ते कहिड़ी बि बैंक में हलिया वञो, पाकिस्तान में जेतिरी इट्स वेरी ईज़ी, त मां तव्हां किथे बि, हा केरु मरीज़ पाण अची जेकर असां इंडस में अचूं था, उते बि असांजो हिकिड़ो कलेक्शन यूनिट आहे, उते तव्हां अची ॾेई सघो था, ॾिसी बि सघनि था ऐं सभु कुझु करे सघनि था। हाणे पाण थोरो ॻाल्हायूं फ्यूचर प्लानिंग्स इंडस्ट्रियूं कहिड़ियूं आहिनि? माशाल्लाह मूं त
तमामु घणो सुठो इलाजु थिए पियो, पर अञा वधीक जिद्द जी ज़रूरत बि त हूंदी, छा करण वारा आहियो? असां जेको माना त विद द टाइम इंडस खे ॾाढो एक्सपांड थियो आहे, माना वधी आहे। उन में असां हींअर 4 रीजनल ब्लड सेंटर जेके इवन इंटीरियर सिंध में हिकिड़ो जामशोरो में हिकिड़ो बदीन में असांजा रीजनल सेंटर आहिनि जेके ब्लड सेंटर आहिनि। ब्लड जी ज़रूरत हर कंहिं हूंदी आहे, सुठो ब्लड जेकॾहिं हुजे, जेको सेफ ब्लड हुजे, हेपेटाइटिस बी सी खां पाक हुजे, इहो जेको ब्लड आहे उहो सेंटर असांजे नाले सां सेंटर खुलियल आहिनि। एक्सपेंशन जी जेसिताईं ॻाल्हि आहे त असां अॻिते केतिरो वधिया आहियूं त हींअर 1300 बेडेड हॉस्पिटल असांजी ठहे पई, 1300 बेड। ऐं उहा बिल्डिंग तव्हां हींअर जॾहिं कोरंगी क्रॉसिंग ते वेंदो तव्हांखे बिल्डिंग नज़र ईंदी जेका 13 फ्लोर आहे। उहा बिल्डिंग माना जेका एक्सपेक्टेड आहे त 2023 ताईं मुकमल ठही वेंदी इंशाअल्लाह, उम्मीद इहा ई आहे। त ग्रे स्ट्रक्चर हींअर नज़र अचे पियो। ऐं अहिड़ी हॉस्पिटल पूरे पाकिस्तान में कान्हे जेका ठहे पई हींअर। त 1300 बेडेड हॉस्पिटल हींअर ठहे पई हिन वक़्तु। ऐं उन खां अलावा जेको आहे असांजी 12 हॉस्पिटल मां तव्हांखे पहिरियों ॿुधायो त असांजो फंक्शनल आहिनि हींअर। त इहे असांजे फ्यूचर प्लान में हींअर इहो आहे। वाह वाह। ऐं कुझु मरीज़नि जे बेनिफिट्स ते बि ॻाल्हायूं, ऐं इहो बि ॿुधायो त मरीज़ इन कीअं थिए, छो त अचण वक़्तु इस्पताल में दाख़िल थियण वक़्तु हिकिड़ी अजीब कश्मकश बि हूंदी आहे, काउंटर ते कीअं पहुचे ऐं कीअं तव्हां सां फ़र्ज़ु कयो कीअं अची मुलाक़ात करे? हा, जेकॾहिं फॉर एग्ज़ाम्पल मां गुर्दे जो सर्जन आहियां न, त मां यूरोलॉजिस्ट आहियां, हींअर हेड कयां थो पंहिंजे डिपार्टमेंट खे। त जेकॾहिं कोई मरीज़ आहे उनखे सिंपल ॻाल्हि आहे त किडनी में पथर आहे न, गुर्दे में स्टोन थी वियो आहे ऐं उनखे पेन आहे, त मेन जेको तरीक़ो एंटर थियण जो आहे त उहो फिल्टर क्लिनिक जे थ्रू अची सघे थो। फिल्टर क्लिनिक हिकिड़ो असांजो एंटर थींदा आहियूं गेट में त राइट साइड हिकिड़ी वॾी ओपीडी ठहियल आहे, फिल्टर क्लिनिक चवंदा आहियूं। उते असांजा मेडिकल ऑफिसर्स आहिनि, असांजा फैमिली फिजिशियंस वेठा आहिनि, उते वेंदा उनखे ॾेखारींदा, उहो उनजो बेसिक टेस्ट कराईंदा आहिनि। त टेस्ट कराइण खां पोइ लॻंदो आहे त स्टोन आहे त पोइ मुंहिंजी ओपीडी जो टाइम मिली वेंदो आहे उनखे, पोइ हफ़्ते जो मिले, 10 ॾींहं जो मिले, ईअं असांजो टाइम मिली वेंदो आहे। त जेकॾहिं को बि पेशेंट ॾेखारणु चाहे थो कहिड़ी बि बीमारी जे बारे में, त उहो पहिरीं फिल्टर क्लिनिक थ्रू अचे ऐं पोइ उनखे कंसल्टेंट जो टाइम मिली वेंदो आहे, हफ़्ते 10 ॾींहं में एडजस्ट थी वेंदा आहिनि। नंबर ॿियो तरीक़ो इहो आहे पेशेंट आहे क्रिटिकल आहे, एमरजेंसी आहे। अॼुकल्ह तमामु ख़तरनाक सिचुएशन आहे, कोविड जा मरीज़ बचंदा डायरेक्ट एमरजेंसी में लैंड कंदा। त एमरजेंसी में जीअं ईंदा त असांजा पंहिंजा डॉक्टर्स उते जेके वेठा आहिनि एमरजेंसी में, उहे उनखे ॾिसंदा आहिनि, सॼियूं टेस्ट वग़ैरह थींदियूं आहिनि ऐं ज़रूरत पवंदी आहे उन टाइम ते दाख़िल थी वेंदा आहिनि। बेड जे सिचुएशन खे ॾिसी करे असां दाख़िल करे छॾींदा आहियूं। पर जेकॾहिं फर्स्ट एड ॾियणी आहे त फर्स्ट एड ॾेई करे फिर ओपीडी में टाइम मिली वेंदो आहे, हफ़्ते 10 ॾींहंनि जो मिली वेंदो आहे। त असां कोशिशि कंदा आहियूं त जेके एमरजेंसी वारे पेशेंट खे अर्ली माना उनखे एंटरटेन कयूं, छाकाणि उनखे तकलीफ़ ज़्यादा हूंदी आहे ऐं फिल्टर जे थ्रू बि एंटर थी सघंदा। त 2 तरीक़ा आहिनि त मरीज़ हिकु मेन डॉक्टर वटि कंसल्टेंट वटि पहुची सघे थो। ठीकु आहे। अच्छा, अॼुकल्ह तव्हां ॾिसी रहियो कोविड केॾो फास्ट हले थो, इन सिचुएशन खे तव्हां कीअं था मैनेज कयो? असां वटि जॾहिं कोविड जॾहिं 2020 में मार्च में जॾहिं पाकिस्तान में कोविड स्टार्ट थियो त असां पहिरीं हॉस्पिटल हुयासीं जंहिं कोविड खे माना सिंध जी ॻाल्हि थो कयां त असां स्टार्ट कयोसीं कोविड जो यूनिट। कोविड यूनिट असां ईअं कयोसीं जो असां कुझु अहिड़ा बेड हुया तक़रीबन 25 बेड असां मखसूस कया त हिनखे मरीज़नि खे एडमिट करिणो आहे। पोइ उनखे असां 50 बेड ते वियासीं, पोइ 75 बेड से 75 बेड असां हिकिड़ो यूनिट ठाहियोसीं। पोइ अलहमदुलिल्लाह कोविड वरी कुझु बहितर थी वियो त असां उनखे घटि करे हीअं असां 25 बेडेड हिकिड़ो असां वटि कोविड जो यूनिट आहे। असां स्पेसिफिक डॉक्टर्स आहिनि जेके कोविड खे ॾिसंदा आहिनि, स्पेसिफिक स्टाफ आहे जेको सिर्फ़ु कोविड खे ॾिसंदो आहे। ऐं ॿी छाकाणि त ॿियूं बीमारियूं बि त आहिनि न, त उन्हनि खे मैनेज करे थो माण्हू। त हिकिड़ो कोविड जो स्पेसिफिक यूनिट आहे जेको 25 बेडेड यूनिट आहे, उहो असांजो फुली इक्विप्ड आहे। उनमें वेंटिलेटर्स बि आहिनि, उनमें हर मेडिसिन बि आहे, इवन ऑक्सीजन सप्लाई जेको थींदी आहे हॉस्पिटल में उहा बि आहे। त असां हिकिड़ो यूनिट अल्हम्दुलिल्लाह हिकिड़ो स्पेसिफिक यूनिट आहे जेको असां मैनेज कंदा आहियूं पेशेंट। सही। अच्छा, इहो बि ॿुधो आहे त कैंसर जे मरीज़नि जो बि उते थोरो इलाजु थिए थो, ॿार ख़ासि तौर ते? हा, मां तव्हांखे ॿुधायो त पाकिस्तान में जॾहिं स्टार्ट थियो त डॉक्टर शमील अशरफ आहे, हिकिड़ो वॾो नालो आहे पीट्स ऑन्कोलॉजी में, जेके असां इंग्लिश में पीट्स ऑन्कोलॉजी में ॿारनि जा कैंसर जो। त उहो असां सां गॾु 2017 खां वठी उहे असां सां गॾु थी विया आहिनि, पहिरीं अलॻि हॉस्पिटल हाणे असां सां गॾु थी विया आहिनि। त हींअर असां मां तव्हांखे ॿुधायो त 10,500 माना असां ॿारड़ा हींअर ताईं ट्रीट करे चुका आहियूं 3 सालनि में। इहो हिकिड़ो वॾो नंबर आहे, छाकाणि ॿारनि जी कैंसर जा वार्ड पाकिस्तान में शौकत खानम खां अलावा मुंहिंजे ख़्याल में त को ॿियो किथे बि न आहे। त उन हिसाब सां असां माना हिकिड़ो वॾो यूनिट आहे जेको 150 बेडेड सिर्फ़ु असांजे ॿारनि जे लाइ रखियल आहे। सही। माना इस्पताल खे अञा वधाई नथा वञो? अल्हम्दुलिल्लाह वधंदो इंशाअल्लाह 2023। सही। तो हाणे नातिय कलाम ॿुधण जी साथ त माणियूं था ऐं प्रोग्राम जी तरतीब में तव्हांखे ख़बर आहे त असांजो प्रोग्राम रमज़ान जो प्रोग्राम आहे, त पोइ हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में नातिय कलाम न हुजे त मज़ो न ईंदो। सो फवाद हुसैन जाफ़री साहिब असां सां गॾु आहिनि, उनखे ॿुधी वठूं। जी साईं, बिस्मिल्लाह कजो। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मनक़बत जा चंद अशार। ठीक है, मौला अली अलैहि सलाम की शान में। ठीक है, बिस्मिल्लाह। पंहिंजे वालिद साहब जी लिखियल खूबसूरत मनक़बत। बिस्मिल्लाह। अखिन ते मूंखे लोली हुई ॾिनी अमा, तूं सदा अली अली कजां। मूंखे लोली हुई ॾिनी अमा, तूं सदा अली अली कजां।
हाँ तू सदा अली अली कजा याद आ मां जो हर अखे हुन चयो पंजन सां प्यार कर याद आ मां जो हर अखे हुन चयो पंजन सां प्यार कर ॻाल्हि हीअ विसारी तूं मता तू सदा अली अली कजा पींघे में नादे अली पढ़ी मुंह ते मां दम कंदी हुई इया अमड़ जी चवंदी हुई ज़बान तू सदा अली अली कजा जिथ भी पाक महफिलियूं सजन ऐं मलंग मौला जा मिलण जिथ भी पाक महफिलियूं सजन ऐं मलंग मौला जा मिलण नारा हैदरी लगाए जा हाँ तू सदा अली अली कजा ॾाढो ख़ूबसूरत मिसरो हिन मनक़बत जो तव्हांजी नज़र शान पंज तन ॿुधायो मूं तोखे हैदरी बणायो मूं शान पंज तन ॿुधायो मूं तोखे हैदरी बणायो मूं कर्ज़ माओ जो ही लाहे जा हाँ तू अली अली सदा कजा वक्तो तव्हांजी नज़र बस जवाद ऐं फवाद तू याद करे अमां जूं लोरियूं बस जवाद ऐं फवाद तू याद करे अमां जूं लोरियूं विरद ही गली गली कजा तू सदा अली अली कजा हाँ तू सदा अली अली कजा अली अली कजा तू सदा अली अली कजा माशाल्लाह माशाल्लाह साईं वॾी महिरबानी तव्हांजी तव्हां असांजे प्रोग्राम में आयो ऐं गॾो गॾु तव्हांजी बि साईं वॾी महिरबानी डॉक्टर अब्दुल हफ़ीज़ कुरैशी साहिबु ॾाढी सुठी ॼाण मिली असांखे तव्हां आयो बिल्कुलु जी ऐं ऐं इंशाल्लाह इहा जेका हॉस्पिटल आहे अञा कामयाबु थिए ऐं ईअं ई तव्हां ट्रीटमेंट कंदा रहो ग़रीबनि जा ऐं तमामु सुठो लॻो तव्हां सां गॾु मिले तव्हां सां ॻाल्हियूं करे ऐं काफ़ी माण्हुनि खे नॉलेज मिली चुकी हूंदी जंहिंखे इंडस जे बारे में नाहे ख़बर सही अहिड़ी साई पाण वठो हा बिल्कुलु पोइ वरी मोटी अचूं था प्रोग्राम तव्हांजो पंहिंजो आहे ॾिसंदा रहिजो सलाम रमज़ान सलाम रमज़ान सलाम रमज़ान सलाम रमज़ान सलाम रमज़ान सलाम रमज़ान में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था वॾी महिरबानी ऐं वॾी महिरबानी असां हिन वक़्तु मञूं था फ्रूट फार्म वारनि जा लख थोरा रीगल फ्रूट फार्म जा जूसिस ॾाढा भला थींदा आहिनि ऐं ज़ाइक़ेदार थींदा आहिनि ऐं एनर्जी ॾींदड़ हूंदा आहिनि ख़ासि तौर ते इफ़्तार महिल असां सदाईं तव्हां सां ज़िक्र कंदा आहियूं त उञ घणी लॻंदी आहे ऐं माण्हू चवंदो आहे त कतल ॻड़ी खाइजे या खारक ॻड़ी खाइजे त उनखां पोइ वरी को जूस पीजे या पाणी पीजे जूस जे लाइ असां रिकमेंड कयूं त तव्हांखे त रीगल फ्रूट फार्म जा जूसिस ॾाढा ज़बरदस्त आहिनि ऐं हिन में मुख़्तलिफ़ जूसिस आहिनि मुख़्तलिफ़ फ्लेवर जा आहिनि कॉकटेल जो तव्हांखे पीअणो आहे एपल जो तव्हांखे पीअणो आहे मैंगो जो तव्हांखे पीअणो आहे या अञा का अहिड़ी शइ जेका तव्हां चओ था त उहा बि हुजे त उहा बि हिन शामिलु करे छॾी आहे हिननि पंहिंजे फ्रूट फार्म जी जूसिस में तमामु घणा सुठा फ्रूट उनजो रस कढी करे हिकिड़ी सुठी पैकिंग में मार्केट ताईं पहुचाइनि था रीगल फ्रूट फार्म जा लख थोरा उन्हनि जी वॾी
महिरबानी। असांजी इरशाद खे ॾाढो सुहिणो पढ़ाईंदा आहिनि। असांजी इरशाद में असां सां ताउन कंदा आहिनि। रीगल फ्रूट फार्म जा जूस पीअंदा कयो ऐं पंहिंजनि ॿारनि खे बि ज़रूरु पीआरियो ऐं महिमाननि खे बि सर्व कयो। इफ़्तार जे दस्तरख़्वान ते रीगल जा फ्रूट फार्म इफ़्तार जी ज़ीनत खे वधीक रौनक बख़्शनि था। रीगल फ्रूट फार्म जी हिकु ॿीहर असां महिरबानी मञूं था। इन खां सवाइ असां सां ताउन फरमायो आहे ओरिएंट वारनि। ओरिएंट जो नाम ई काफ़ी आहे। ओरिएंट जा तव्हां रेफ्रिजरेटर्स ॾिठा हूंदा, उन जूं फ्रिजूं तव्हां ॾिठियूं हूंदियूं, एसी उन्हनि जी ॾिठी हूंदी। यकीनन उहा पाइदार हूंदी आहे ऐं परफॉर्म करण वारी हूंदी आहे। इन खां सवाइ Q&A वारनि जा बि लख थोरा जेकी खाइण पीअण जूं शयूं फ़राहम कनि था ऐं ख़ासि तौर ते उन्हनि जो हिकिड़ो ॾाढो सुठो शरबत बि आहे, उहो बि तव्हां पी सघो था। Q&A वारनि जी वॾी महिरबानी आहे जिन असां सां अॼोके प्रोग्राम में ताउन फरमायो आहे। ऐं मीज़ान वारनि जी त महिरबानी आहे ई आहे। मीज़ान जो किचन ॾांहुं वधूं था। मोज़स जेकी नातख़्वान असां सां वेठा आहिनि उन्हनि जो तारीफ़ तव्हां सां करायां थो, पर पाण हिन वक़्तु मीज़ान जो किचन में निहार कयूं था जिते नीलम एलिफ बि आहे, अदीब आसमा बि आहे। अलाए छा पियो पचे, पोइ छा कयूं बिल्कुलु था? जी, असां मीज़ान जे किचन में अॼु पचाए रहिया आहियूं तमामु सुठी हिकिड़ी डिश जंहिंखे असां छा था चऊं, पिज़्ज़ा बन्स। पिज़्ज़ा बन्स। बिल्कुलु। सो पिज़्ज़ा बन्स जा तव्हां कलर्स ॾिसी रहिया हूंदव, ग्रीन बि आहे, त हिन में कलरफुल असांजी अॼोकी डिश आहे ऐं तमामु बहितरीनु लॻी रही आहे। हिन में जेके जेके असां शयूं विझूं उहे त तव्हां असांखे ॿुधायूं हुयूं, पर उहे कीअं तरीक़े सां हिन में ऐड करियूं आहिनि, कंहिं तरीक़े सां इहे असांखे बासमा ॿुधाईंदी। तमामु सुठी सुठी चॉपिंग थियल आहे। त इहा तव्हां हाणे किथे पती आहे तव्हांजी इहा पिज़्ज़ा बन? जेका असांजो पिज़्ज़ा बन्स आहे हुनमें मां रुगो टोमेटो केचप जो पहिरें जेका पेस्ट ठाहियो आहे, ठीकु आहे, हे हिनखे लॻाई छॾियो। पोइ मां चिकन ठाही हुई मीज़ान कुकिंग ऑयल में। त हीअं ठाही हुई जेका चिकन हुई पहिरें हुनखे मीज़ान कुकिंग ऑयल मां विझो हुनमें फ्राई पैन में। पोइ वरी मां हुनमें जेका चिकन विझी, पोइ लूणु आहे, नमक आहे, थूम जो जेको हूंदो आहे पेस्ट हूंदो आहे सही थूम हिन में जी असां हा। विझी आहे, सही आहे। ऐं जेका हुनखे पोइ मिक्सिंग कई, पोइ ॻाढ़ा मिर्च विझिया, पोइ चिकन पाउडर विझे, चिली सॉस विझे, पोइ हुनखे जेका मिक्सिंग करे मीज़ान कुकिंग ऑयल में ॾाढी सुठी हुनजी ख़ुशबू अचे पई। पोइ हुनखे मां जेका आहे थोरो ख़ुशि कयो, पोइ हुनजा नंढा नंढा चंक्स कटे जेका आहे उहो मां असाइड करे छॾियो। हाणे जेका आहे बन्स आहिनि हिन में जेका आहे मां चिकन विझी आहे, हाणे टमाटा लॻाया आहिनि, हाणे जेका हैलपीनोज़ आहिनि हे हणंदमि, पोइ वरी जेका आहे चीज़ वरी मथां जेका आहे घटंदमि, पोइ हिनखे बेक कंदमि वेस्ट पॉइंट जे ओवन मां, जेको ॾाढो सुठो आहे। ऐं हर शइ खे हिन में जेका आहे तव्हां पंहिंजे हिसाब खां टाइमर लॻाए सघो था। जेका बि शइ तव्हांखे बेक करणी आहे, केतिरे टाइम में बेक करणी आहे, हे बि तव्हांखे जेका टाइम लॻाए छॾियो ऐं बसि तव्हां पाण आराम सां वेठो ऐं बेक थी वेंदो। बिल्कुलु जी। ऐं इहो ॾिसण में तव्हांखे लॻंदो न त अलाए कीअं ठहियो न, त इहो इलाही सिंपल आहे। तव्हां डेली बेसिस ते पंहिंजे घर में हिनखे ठाहे सघो था। हर वक़्तु सेम डिशेस असां जेके खाईंदा आहियूं थोरो बोर थी वेंदा जेका आहियूं। चीज़ मां मेल्ट कंदमि न रुगो 5 मिनट जे लाइ हिनखे रखणो आहे, बेक थी ताकि वेंदो। चीज़ मेल्ट थी वञे। हलो ठीकु आहे। तमामु सुठी हाणे तव्हां पंहिंजी सीट ते अचो। डिश असां तव्हांखे पचाए असां सभई जेके बि असांजा दोस्त हिन वक़्तु असांखे ॾिसनि पिया, उन्हनि खे नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाइण जी सादत माणींदासीं। सो असां सां हिन वक़्तु गॾु आहे दानियाल अशरफी साहिबु, उनखे भलीकार चऊं था, ऐं अफ़शान तनवीर असां सां गॾु आहे, उनखे भलीकार चऊं था। ऐं दिलि चवे थी त सभ खां पहिरियां दानियाल अशरफी खे ॿुधूं भला। बिल्कुलु जी, हुनखे ॿुधूं था। हा बिल्कुलु। नाते रसूल मक़बूल हुजे, दिलि ठार ॻाल्हि हुजे, ठार ठार थी वेंदी आहे। जी बिस्मिल्लाह। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। जहाँ भी हो वहीं से दो सदा से कार सुनते हैं। जहाँ भी हो वहीं से दो सदा से कार सुनते हैं। सरे आईना सुनते हैं, पसे दीवार सुनते हैं।
सरे आईना सुनते हैं, पसे दीवार सुनते हैं। मेरी हर सांस उनकी हटों के साथ चलती है। मेरी घर सांस उनकी आहटों के साथ चलती है। मेरे दिल के धड़कने की भी वो रफ्तार सुनते हैं। मेरे दिल के धड़कने की भी वो रफ्तार सुनते हैं। मैं सदके जाऊं उनकी रहे मतुल्लिल आलमीनी के। मैं सदके जाऊं उनकी रहे मतुल्लिल आलमीनी के। पुकारो चाहे जितनी बार वो हर बार सुनते हैं। पुकारो चाहे जितनी बार वो हर बार सुनते हैं। जहाँ भी हो वहीं से दो सदा सरकार सुनते हैं। मुज़फ़्फ़र जब किसी महफ़िल में उनकी नात पढ़ता हूँ। मुज़फ़्फ़र जब किसी महफ़िल में उनकी नात पढ़ता हूँ। मेरा ईमान मेरा ईमान मेरा ईमान है वो भी मेरे अशआर सुनते हैं। मेरा ईमान मेरा ईमान मेरा ईमान मेरा ईमान मेरा ईमान है वो भी मेरे अशआर सुनते हैं। जहाँ भी हो वहीं से दो सदा सरकार सुनते सुभान अल्लाह, क्या सुभान कहने अल्लाह, दानियल भाई, बहुत जबरदस्त पढ़ा आपने माशाल्लाह। और क्या सिलेक्शन की थी, क्या सिलेक्शन की थी, जहाँ से भी हो वहाँ से तो वाह हर वाह कंहिंजो वाह। पंहिंजो अंदाज़े बयां वाह, आहे वाह, माशाल्लाह, वाह, ऐं तमामु माशाल्लाह। सुकून मिलंदो आहे अहिड़ा। सो अफशान तनवीर बस सां गॾु आहे। बिल्कुलु जी, हा। दिलि चवे थी त इन मज़ेदार महफ़िल खे कंटिन्यू कजे। छा कंटिन्यू ख़्याल आहे कजे, तव्हांजा? बिल्कुलु जी। जी बिस्मिल्लाह। हे खुदा हे मालिके अर्ज़ो समा किससे
तेरे सिवा ऐ बेकसों के वाली दे दे हमें सहारा। और स्पेशली ये कलाम सबके लिए जो हम कोविड का शिकार हैं, स्पेशली भारत में जो सूरत हाल है, अल्लाह ताला सब पर अपना रहम करम अता फरमाए। तो सब मिलकर पढ़ते हैं। ऐ बेकसों के वाली दे दे हमें सहारा, मुश्किल में हमने तेरी, मुश्किल में हमने तेरी रहमत को है पुकारा। ऐ बेकसों के वाली दे दे हमें सहारा। इज्जत हमारी अब तो बस तेरे हाथ में है, इज्जत हमारी अब तो अब तेरे हाथ में है। हो जाए हम पे मौला रहमत का एक इशारा। ऐ बेकसों के वाली दे दे हमें सहारा। हाजत रवा भी तू है, मुश्किल कुशा भी तू है। हाजत रवा भी तू है, मुश्किल कुशा भी तू है। मालिक तेरे करम पर ईमान है हमारा। ऐ बेकसों के वाली दे दे हमें सहारा। तू चाहे तो मिला दे बिछड़े हुए दिलों को। तू चाहे तो मिला दे बिछड़े हुए दिलों को। बदले अभी ज़माना गर तेरा हो इशारा। ऐ बेकसों के वाली दे दे हमें सहारा। मुश्किल में हमने तेरी रहमत को है पुकारा। ऐ बेकसों के वाली दे दे हमें सहारा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान। बहुत शुक्रिया आपशा तनवीर, आप हमारे प्रोग्राम में तशरीफ़ लाए। मेरे सां गॾो गॾु दानियल भाई, आपका भी बहुत शुक्रिया। बहुत ही अच्छा कलाम पढ़ते हैं माशाल्लाह आप। इतनी साई जो वक्त भी थियो आहे, मोटी अचूं था त पोइ वरी ॿिया सना ख़ान मुस्तफ़ा असांजा दोस्त उहे प्रोग्राम मोतल आहिनि। जारी सारी रहंदो ऐं ॾिसंदा रहो सलाम रमज़ान। सलाम रमज़ान, सलाम रमज़ान।
सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो। सलाम रमज़ान, सलाम रमज़ान। जी हिकु भेरो वरी तव्हांखे सलाम रमज़ान में भलीकार चऊं था ऐं हिन में तव्हांखे ॿुधायूं था त असांजे प्रोग्राम खे तव्हां ताईं पहुचाइण में असां ताउन फरमायो आहे टेंग वारनि। टेंग जो जूस ॾाढो ज़बरदस्त थींदो आहे, शरबत ठाहींदा आहिनि माण्हू अक्सर इफ़्तार महिल तव्हां ॾिसंदा हूंदव जग भरियल हूंदो आहे टेंग जो। सो टेंग वारनि जी वॾी महिरबानी आहे जिन असां ताउन फरमायो आहे, हिन नशियात खे अॻिते वधाइण में उन्हनि सहकार कयो। ऐं वेस्ट पॉइंट वारनि जी वॾी महिरबानी। वेस्ट पॉइंट जा जेकी बि प्रोडक्ट्स आहिनि, जेकी बि शयूं आहिनि, उहे किचन में तमामु घणो असांखे हेल्प कंदियूं आहिनि, असांखे मदद फराहम कंदियूं आहिनि। ख़ासि तौर ते अवन में थोरी देरि पहिरियां जॾहिं मीज़ान जो किचन में हुई अदी असांजी पास मां, त इन जो ई ज़िक्र कयो त जॾहिं पूरो तयारु थी वेंदो सभु कुझु त पोइ उते अवन में उनखे रखिबो ऐं वरी थोरो गरम बि कबो। सो ऐं वेस्ट पॉइंट क्रिएट इमोशन्स इन्हनि जो हिकिड़ो स्लोगन बि आहे ऐं गॾो गॾु ॿियूं खोड़ सारियूं शयूं जेके किचन में तव्हां असांखे हेल्प कंदियूं आहिनि उहे फराहम कनि पियूं। मार्केट में तव्हां वञो, वेस्ट पॉइंट जो नालो वठो, नालो काफ़ी आहे। ऐं हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे नीलम त इन्हनि जूं शयूं ख़राबु न आहिनि थींदियूं, न त पाण मुंहिंजे बि घर में हिकिड़ो भेरो ईअं थियो हुयो जो अवन ख़राबु थी पियो, उनखां पोइ कंहिं ॾसु ॾिनो त वेस्ट पॉइंट जो न वरितई छा भला, मूं चयो इहा ग़लती थी वई। सो उनखां पोइ वेस्ट पॉइंट वठी आयुसि त हाणे थोरो मतिलबु ईअं मुतमिन आहियां त हाणे जल्दी ख़राबु घटि में घटि कोन्ह थींदो। वेस्ट पॉइंट जूं शयूं वठो ऐं पंहिंजे किचन खे सिंगारियो ऐं ख़ूबसूरत बणायो। सो इन खां गॾो गॾु असां वटि नात ख़्वान बि पहुतल आहिनि नीलम। बिल्कुलु जी, नात ख़्वान बि पहुतल आहिनि जी। ऐं नात ख़्वाननि जा नाम असीं वठूं था। असां सां गॾु आहे इकरा शहाब, जी वॾी महिरबानी असां सां गॾु, ऐं गॾो गॾु हाफ़िज़ा महानूर इमरान बि हुननि सां गॾु आहे। सो ॿिन्ही खे पाण ॿुधंदासीं। आगाज़ किथां था कयो? इकरा शहाब खां था कयूं। जी बिस्मिल्लाह। हुजूर मेरी तो सारी बहार आप से है, हुजूर मेरी तो सारी बहार आप से है। मैं बेकरार था, मेरा करार आप से है, हुजूर मेरी तो सारी मेरी तो हस्ती ही क्या है मेरे गरीब नवाज, मेरी तो हस्ती ही क्या है मेरे गरीब नवाज, जो मिल रहा है मुझे सारा प्यार आप से है, हुजूर मेरी तो सारी। और बहुत ही प्यारा अंतरा, किसी आकार हूँ आका बड़ी नदामत है, सियाहकार हूँ आका बड़ी नदामत है, कसम खुदा की ये मेरा वक़ार आप से है, हुजूर मेरी तो सारी बहार आप से है। कहाँ वो ऐसी मदीना, कहाँ मेरी हस्ती, ये हाज़री का सबब बार बार आप से
है हुजूर मेरी तो सारी बहार आपसे है। सुभान अल्लाह हुजूर मेरी तो सारी बहार आपसे है ऐं वाकई बि उन्हनि सां ई आहे। ऐं हिकिड़ी ॻाल्हि गुज़ारिश कंदासीं त जॾहिं बि वांदा वेठा हुजो वांदकाईअ खां मसरूफ़ रहणु बहितर आहे ऐं मसरूफ़ियत रब जे ज़िक्र खां वधीक कहिड़ी बिल्कुलु जी, हुजे केॾो बेशक, सुकून मिलंदो दिली बेशक। सुकून मिलंदो। असांजो प्रोग्राम हिते पूरो थिए थो नाज़रीन सो असीं मोकिलायूं भला बिल्कुलु जी असां मोकिलाईंदासीं ऐं यकीनन असांजा जेके ॾिसंदड़ आहिनि उन्हनि खे जेको प्रोग्राम पसंदि आयो हूंदो कुझु नॉलेज जूं ॻाल्हियूं बि तव्हां सां शेयर कयूंसीं ऐं नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि तव्हां ॿुधियूं ऐं बहितरीन रेसिपी बि अॼु असां पचाईसीं। सो इनशाला सुभाणे वरी हाज़िर थींदासीं नए महिमाननि सां गॾु ऐं नए प्रोग्राम सां गॾु। पर तेसिताईं वेंदे वेंदे हाफ़िज़ा मानूर इमरान खान नातिया कलाम ज़रूर पाण बिल्कुलु जी ॿुधंदासीं ऐं नाते रसूल मक़बूल प्रोग्राम सां जे गॾु असीं मोकिलायूं था। बिल्कुलु जी पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा मूंखे इरशाद खे ॾींदा इजाज़त अल्लाह अल्लाह हाफ़िज़। भाई खुला है सभी के लिए बाबे रहमत खुला है सभी के लिए बाबे रहमत वहाँ कोई रुतबे मैं अदना न आली मुरादों से दामन नहीं कोई खाली कतारे लगाए हुए हैं सवाली मैं पहले जब मदीने गया था तो थी दिल की हालत तड़प जाने वाली वो दरबार सचमुच मेरे सामने था वो दरबार सच खुला है सभी के लिए बाबे रहमत सलाम रमजान सलाम रमजान। सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो।